أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وحبيب ربنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومعشوقنا ومولانا ومن جانا وقرة أعيننا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وصحابه وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله وقل رب زدني علما صدق الله مولانا العلي العظيم بلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وحبيبنا وشفينا
व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबी व अहले बैती व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। सभई मोहब्बत सां मिठे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझा मेहरबान भाई रहो प्यारा नौजवान हो। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे फज़ल ऐं करम सां अवाम गुनहगार बदकार जे फर्जंद अर्जमंद नौजवान आलिम फाजिल खतीब ऐं मुदर्रिस उबैदुल्लाह बारकल्लाह फी उमरिही व इल्मिही जी तकरीर ॿुधी मां बि चंद मिंट अव्हां जे अॻियां अर्ज़ कंदुसि। हूअं हूंदो ई आहे त मां पंहिंजे पुट खे मोकिलींदो आहियां, मां न वेंदो आहियां, न ईंदो आहियां, पर जेतिरा माण्हू ओतिरियूं ज़ुबानूं। की वरी ईअं चवंदा आहिनि त अदा पैसा मिलनि हा त अचनि हा, पर ही हो उस्ताद जो ॿार हो फी सबीलिल्लाह तकरीर करणी हुई, उन जे करे कोन आया। अल्लाह ताला जा मानव असांजा उस्ताद इल्म अमल इखलास ऐं रूहानियत में पंहिंजो मट पाण ॿुधाईंदा हुआ त जवानी में लाहौर जे घर में दरगाह शरफपुर शरीफ़ा उन्हनि बुज़ुर्गनि वटि मां नक्शबंदी सिलसिले में बेअद थियण लाइ उन्हनि बुज़ुर्गनि मुंहिंजे दिलि ते आंगुर रखे इसमें ज़ात जो ज़िक्र जो ॾिनो त मूं पंहिंजे सॼे अंदर खे ईअं रोशन ॾिठो जा बल्ब जी रोशनी। उन खां पोइ पाण नंढे साईंज़ाद में हज़रत सरहदी साहबनि जी बि बेअत फरमायूं। रूहानी तौर कशफ तौर अल्लाह खे वॾो मक़ाम ॾिनो हो। मूं 1971 72 वारे साल में
अल्लाह जे फज़ल ऐं करम सां हज ते वियुसि मके खां मदीने पहुतुसि उते हरम शरीफ में मुंहिंजो निकाह थियो त मुंहिंजे वालिद खे उस्ताद साईं सॾे ऐं फरमायो त मुबारक अथव अव्हां जे पुट जो हींअर निकाह थियो आहे। बाबा मरहूम चयो साईं ख़त आयो आहे। फरमायो न ख़त न इहो रोशनदान सीधो इतां ई ख़बर आई आहे। एॾो अल्लाह ताला खेनि कशफ रूहानियत अता फरमाई पर खेनि दिलचस्पी शौक़ दिली लगाव दीन जे ज़ाहिरी इल्म पढ़ाइण सां घणो रहियो। पाण इल्म पढ़ाइण में सारी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं एतिरो अल्लाह ताला खेनि इल्म ते उबूर न हो जो संदन अखियुनि जे ऑपरेशन में उन दौर में पट्टी साई ॿधंदा हुआ अखि ते। बाबा 3 महीना ॾाढा बि न ॻाल्हाइजां हीअं बि न कजां हीअं बि न कजां। पाण अखियुनि जो ऑपरेशन करायूं हैदराबाद में रहिया पिया। हैदराबाद जो मशहूर मदरसो आहे रुकनुल इस्लाम। उन मदरसे में भला उस्ताद रहंदा हुआ मौलाना मोहम्मद ईसा मौलाना कारी अब्दुल रज़ाक। उन जो तफ़सीर बेज़ावी तफ़सीर जो किताब आहे। उन में हिकिड़ी जाइ ते इख़्तिलाफ़ थी पियो। हिकिड़े चयो त हिन जी माना मुराद ही आहे ॿिए चयो ही आहे। केरु निबेरे खेनि ख़बर पई उस्ताद करीम जी आया। पाण तफ़सीर खे ॾिठूं बि कोन अखियुनि ते साई पट्टी रखियल हुई। पाण उहा इबारत अरबीअ वारी ॿुधी ऐं अहिड़ी सम्झाणी ॾिनऊं जो ॿिन्ही धुरनि मञो त ॻाल्हि आहे हींअर असां में उहा पढ़ाईअ वारी दिलचस्पी घटिजी वई आहे। इल्म जो शौक़ घटिजी वियो आहे। हिकु त उर्दू ज़बान में सुठो मवाद अची वियो आहे तर्जुमा थी विया आहिनि। उन ते बि माण्हू टाइम कढी थो वञे। ॿियो वरी तव्हांजो मुंहिंजो बयान ॿुधी बि कमु कढी थो वञे। असुल अरबी जेका अल्लाह जे क़ुरान पाक जी ॿोली आहे रसूलुल्लाह जी ॿोली आहे। उन जी सही माना मुराद मतलब कढण खे आलिम चइबो। ज़ाहिरी तरह आलिम जो बि वॾो मक़ाम आहे। रूहानियत वारनि अल्लाह जे वलीयनि जो बि वॾो मक़ाम आहे। ऐं अल्लाह से क़ुरान पाक में पंहिंजे महबूब नबी जे लाइ फरमायो आहे हुवल्लज़ी बाअस फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। मां अल्लाह उहो आहियां जंहिं अनपढ़ियलनि में उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियो आहे जेको उन्हनि जे मथां क़ुरान जो आयतूं पढ़े थो ऐं उन्हनि खे पाक ऐं साफ़ बनाए थो ऐं उन्हनि खे क़ुरान ऐं हिकमत पढ़ाए थो। नबी सुहिणे खे मोकिलण जो मक़सदु दुनिया ते मबूस फरमाइण जो मक़सदु क़ुरान करीम में अल्लाह पाण ॿुधायो त मूं पंहिंजे महबूब जे मोकिलण में ही मक़सद रखिया आहिनि। क़ुरान पढ़ी पढ़ाए ऐं माण्हुनि जे अंदर खे उजरो साफ़
ऐं रोशन बनाए अल्लाह ताला जा बानो पोइ इहो वरी विरहाइजी वियो ॿिनि टोलनि में ज़ाहिरी इल्म उलमा जे हवाले थियो बातिनी तलकीन रूहानी इल्म अल्लाह जी वलियन जे हवाले थियो किथे किथे त ॿई नेमतूं अल्लाह पंहिंजनि कनबाननि खे ॾिनियूं ज़ाहिर जा आलिम बि हुआ बातिन जा आलिम बि हुआ ज़ाहिरी इल्म बि पढ़ाईंदा हुआ बातिन जो इल्म बि पढ़ाईंदा हुआ एतिरा अल्लाह जा नवाज़िल हुआ जो का ॻाल्हि जेकॾहिं कंहिं किताब में नज़र न ईंदी हुई त सिधो सो मदीने वारे खां पुछी वठंदा असांजे खैरपुर ज़िले में कोहड़ा शहर आहे उते मखदूम थी गुज़रिया आहिनि वॾे फैज़ ऐं बरकत वारा बुज़ुर्ग हुआ कमाल वारा हुआ उन्हनि जो एॾो त कमाल हो जो इन्हनि जे हिकिड़े निरड़े छोकिरे मस्जिद शरीफ़ ॾे निहारे ऐं पंहिंजे वॾनि खे चई ॾाॾनि खे चाचनि खे त मस्जिद जूं नीलूं मेरियूं थी वयूं आहिनि इन्हनि खे द्वारियो छो न बाबा मस्जिद जूं नीलूं तमामु मथे आहिनि केरु बाल्टी खणी मथे चढ़ी वञी धोंदो या जॾहिं ठही पए त हेठां थोरो थोरो थी ठहंदी आई पोइ पंजर ॿधी लकड़ा ॿधी ठाहींदा आया धोअण जे लाइ मथे केरु चढ़ंदो चइजे भला तव्हां तकलीफ़ नथा कयो त माथो धोआरियां कानू सर सर जी लुही उन ते लांग वाराए जीअं घोड़ो थींदो आहे उनखे चई हल दरिया ते हलूं दरिया ते पहुची चई दरिया मुंहिंजे वॾनि जे मस्जिद जूं नीलूं मेरियूं आहिनि तूं हिते वेही पियो अच मुंहिंजे पुठियां जॾहिं मोट खाधे त दरिया जे पुठियां हलण लॻा इहो सुभाणे अल्लाह त सदाईं ॿुधंदा था तव्हांखे इहा ई महिरबानी नथी पुॼे कुकरनि जी वेढ़ा त टंगूं सुकियो पवनि न केरु चांहि प्यारे न मानी खाराए बचाए कुते जी रिछ जी तो उभा ऐं क़ुरान करीम जे महफ़िल में सुभान अल्लाह बि नथा चवनि सुभान अल्लाह माना इन लाइ बि तव्हांखे मौलवी पटको लाहे रखे पेरे पए वॾे आवाज़ सां चओ कुझु ज़ुबान खोलियो अॻियां ओ नौजवान मखदूम सां पुठियां दरिया मोट खाधी भॼी कंहिं घोड़नि ते माइटनि खे ॿुधायो बाबा शहर ॿुॾी ॾींदो दरिया पियो अचे पोइ बुज़ुर्ग वॾा पाण बि कंहिं भले घोड़े ते चढ़ी अचे पहुतसि बाबा दरिया खे मोटा नीलूं धारियूं था वाइदो वाइदो चई पोइ दरिया मोटी वञ मुंहिंजो कमु जागो पहला न किथे था जागो सुभान अल्लाह यार महीननि जा बीमार उते ते वेठा आहियो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह असांजा उस्ताद करीम रहमतुल्लाह ताला अलैह ज़ाहिर जी इल्म जा बेमिसाल आलिम ऐं रूहानी तौर बि वॾे कमाल वारा पर पाण फरमाईंदा त बाबा जंहिं शइ जी न थोराई हूंदी उनजो अघु घणो हूंदो इल्म जी थोराई आहे त इल्म जो अल्लाह वटि क़दुरु घणो आहे ग़रीबनि मिस्कीननि हारनि माण्हुनि जे बचड़नि खे तॾहिं ते वेही दीन जो इल्म पढ़ायां
इन जो सवाब भी वॾो आहे अजर बि वॾो सुभान अल्लाह हाणे असांखे ख़बर कान्हे तव्हांखे ख़बर कान्हे सभिनी खे ख़बर आहे त दीन जो इल्मु वॾी शइ आहे पर असांखे दुनियावी नौकरी इन दीन जे इल्म ते न मिलंदी दुनियावी एज़ाज़ दीन जे इल्म ते न मिलंदो वॾियूं पोस्टूं दीन जे इल्म ते न मिलंदियूं मौलवी पीर फ़कीर दरवेश वॾियूं वॾियूं चादरूं बि वेठो वेठा आहियूं पर असांजा पुट सभई अंग्रेज़ीअ जे हवाले अॻिते हली मन कमिश्नर थे मन DC थे मन DRP में वञे मन कंहिं ॿिए उहिदे में वञे असां पंहिंजी हक़ीक़त विसारे अल्लाह महबूब जे तइलीम खे दिलि तां लाहे छॾियो आहे ऐं जेतिरो अल्लाह रसूल जे तइलीम खे विसारियो अथऊं ओतिरो परेशान कंहिंजे लाइ न्याणी मसइलो आहे कंहिंजे लाइ पुट मसइलो आहे कंहिंजे लाइ बीमारी जो मसइलो आहे कंहिंजे लाइ कर्ज़ जो मसइलो आहे कंहिंजे लाइ दर्द जो मसइलो आहे मां ॾिसंदो आहियां त मां त सफ़ा जॾो कमज़ोर बीमार माण्हू मूं वटि ईंदा आहिनि साईं असां ते फीणो रखो पोइ दिलि में चवां त हिननि खे इहा ख़बर आहे त दर्दनि जी दवा क़ुर तॾहिं त चवंदा फीणो रखो हिननि खे ख़बर आहे त दर्दनि जी दवा क़ुर आहे मर्ज़नि जो इलाज क़ुर आहे सूरनि खे सवलो बनाइण वारो क़ुर आहे ॾुखनि खे लाहिण वारो क़ुर आहे ग़मनि खे मेटण वारो क़ुर आहे जाहिल में जाहिल हूंदो ॼट में ॼट हूंदो भॼी ईंदो मौली साहिब मुंहिंजे मथां फीणो रख मौली साहिब मूंखे दुआ लिखी ॾे उन जाहिल ॼट मिसकीन बकरियूं चारण वारे खे बि ख़बर आहे त बहितर शइ क़ुर आहे पर असां क़ुर खे पढ़णु छॾे ॾिनो क़ुर ते गौर करणु छॾे ॾिनो क़ुर जे इल्म ॾे तवजो करणु छॾे ॾिनो राति ॾींहुं ॿिन्ही पूरी कंदासीं पर इल्म दुनिया जो पर वो दीन जो अल्लाह सां तव्हांखे दीन जे इल्म ॾे तवजो ॾे दीन जे इल्म जो शौक़ु ॾे दीन जे इल्म ॾे असांजी दिलि वरी पए त ख़ुदा जी ज़ात आहे बरकात बानिड़ो ओ तॾे ते वेहण पट ते वेहण बि असां तव्हांजे लाइ बरकते रहमत जो बाहि सुभान अल्लाह क़ुरान पाक जी तफ़सीर अल्लामा आलूसी बगदादी लिखियो आहे त क़यामत जी ॾिहाड़ी हिकिड़े मौलवी साहिब जे अमलनि खे तोड़ियो वेंदो नेकियूं घटि थींदियूं गुनाह घणा थींदा अल्लाह फरमाए मलाइक खणंदसि हल जहन्नम ॾे अल्लाह फरमाईंदो तकड़ न कयो इन जी मूं वटि अमानत आहे उहा ॾियांसि पोइ ॾिसो मथां हिकु चिठी ईंदी उहा चिठी जो नेकीअ वारी पुर में रखंदा त नेकी वधी वेंदी गुनाह थोरा थी वेंदा जन्नत जो मालिक बणिजी वेंदो अल्लाह खां मलाइक पुछंदा मौला इन चिठीअ में छा हो अल्लाह फरमाईंदो त इहो तॾे ते वेही मुंहिंजे दीनी इल्म जो दर्स ॾींदो हो ओहो मलाइको तव्हां लिखियो बि हो पर मूं वरी ख़ासि तौर इहा अमानत पाण वटि रखे छॾी हुई अॼु उन चिठीअ जे बरकत सां जहन्नम खां छुटी जन्नत ॾे वञे मुसलमान जी हैसियत सां काफ़िर जी हैसियत सां न मुसलमान जी हैसियत सां ॾिसो न केॾा हाई लेवल जा खरबपति माण्हू आहिनि अरबपति माण्हू आहिनि त उहे जनाज़े जी निमाज़ पढ़ाईंदा उहे मयत जे मथां क़ुरान ख़ानी कराईंदा उहे अल्लाह जे क़ुरान जो वसीलो वठंदा क़ुरान पाक खे चंबड़ी पवंदा छो त क़ुरान करीम ई आहे जेको दुनिया जे दर्दनि जी भी दवा है त आखिरत अज़ाबन खां भी बचा सुभान अल्लाह तवज्जो जो कुरान करीम दे पढ़ियलो कुरान करीम जो दौर घणो कयो कुरान करीम जी तिलावत घणी कयो मुस्लिम शरीफ जो शरह अल्लामा नववी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ त हिकड़ो शख्स
अल्लाह ताला जो बानू वफ़ात करण महल पंहिंजी औलाद खे गॾु करे विहारी फरमान लॻो बाबा जी अब्बा मुंहिंजे पेरनि खां साह छिकजण शुरू थियो आहे निकरण शुरू थियो आहे अव्हां खे ॿुधाइण थो चाहियां अव्हां खे कॾहिं बि का मुसीबत अचे कॾहिं बि का तकलीफ़ अचे कॾहिं बि को मुश्किल अचे परेशान थियण जी ज़रूरत ई न आहे हिन मुंहिंजे कमरे में अव्हां पाक साफ़ थी बरकातूं नफ़ल पढ़ी सजदो करे अल्लाह खां मुश्किल जे हल लाइ दुआ घुरंदव मुश्किल हल थी वेंदो छो त हिन कमरे में मूं अल्लाह जे क़ुरान जा लख ख़त्मा कढिया आहिनि साईं खे निंड थी अचे तव्हां जहिड़ो आशिक़ निंड करे त पोइ मां वञी थो यार न मां ॾिसां थो न तो मूंखे ख़बर आहे निंड थी दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे अव्वल में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे ईदो अल्लाह जो कलाम शानदार शइ आहे वरी क़ुरान करीम खे सम्झण जे लाइ जन इल्म जी ज़रूरत आहे उनमें नहवा सरफा बदिया बयाना मानिया लुग़ता इहे सभई ॼण हथियार आहिनि जंहिं वाढे खे वाहुलो हूंदो आहे काराई हूंदी आहे रंबो हूंदो आहे मिशन हूंदी आहे चित्र कढण लाइ उन वटि औज़ार हूंदा आहिनि ईअं क़ुरान करीम खे सम्झण जे लाइ सरफ नहव बयान लुग़त ई ॿिया बि 14 इल्म आहिनि जेके जंहिं इंसान खे हासिल थिया उनखे सॾिबो आहे अल्लामा असां वटि जंहिं तंहिंखे पुछ ॿधी महरी अल्लामा जेकॾहिं केरु पुछेसि खणी त अल्लामा सीगो कहिड़ो आहे त चुप मिनल माठ वलो कान मिनल बस अल्लामा को सस्तो लफ्ज़ अल्लामा वॾो लफ्ज़ अल्लामा वॾी माना वारी शइ आहे बुज़ुर्ग लिखा जंहिंखे 14 इल्मनि में उबूर हुजे उहो अल्लामा फ़िक़ह में ख़ासि करे असांजे सिंध जे उलमा जो वॾो मक़ाम रहियो आहे तफ़सीर में भी रहियो आहे हदीस में भी रहियो आहे रूहानियत में भी रहियो आहे अल्लाह जा प्यारा सिंध जा आलिम एॾा असीम आलिम गुज़रिया आहिनि हींअर बि हूंदा दुनिया ख़ाली कान्हे का अल्लाह ताला असांखे उन्हनि जे ॾिसण जूं अखियूं ॾे उन्हनि खां फैज़ वठण जी सोच ॾे उन्हनि खां रूहानियत पिराइण जो अल्लाह असांखे तवज्जो ॾे ज़ाहिरी इल्म जे हासिल करण जो बि अल्लाह असांजे वजूद में शौक़ ऐं ज़ौक़ पैदा करे दुनिया ख़ाली कान्हे छो त मुस्तफ़ा करीम खां बाद नबूवत कंहिंखे न मिली न मिलंदी पर इल्म जो दरिया मुहम्मद आका वहाए वियो आहे उन सां हज़ारे छा करोड़े सीना आबाद हैरान थींदा असीं जॾहिं आलिमनि खे ॾिसंदा आहियूं अजब लॻंदो आहे उन्हनि जे इल्म जे मथां उन्हनि जे कमाल जे मथां उन्हनि जी फ़िक़ही सोच जे मथां उन्हनि जी जुज़ी ऐं ज़री सम्झण जे मथां हिकिड़े माण्हू इमाम अबू हनीफ़ा खां मसालो पुछियो साईं मसालो ॿुधायो कहिड़ो
हिकिड़े माण्हूअ जे वात में पाणीअ जो ढुक छा आहे ॻाल्हायो ॻाल्हायो ॿुधो न पर उहो चए थो जे ॾींहीं छॾियुमि तब ज़ाल खे तलाक जीअं ॿाहिरि हारियुमि तब ज़ाल खे तलाक छा करे ॻाल्हि अचे थी सम्झ में चुप थी वियो तव्हां त कोन कमु कयो अलाह हर कंहिंखे पंहिंजा सूर सुझंदा जे इहो पाणीअ जो ढुक ॾींहीं छॾियुमि तब तलाक जे ॿाहिरि हारियुमि तब तलाक मूं जहिड़ा मौलवी त खोर पे फिरिया त को चरण वारो भक्त हुजे त छिके रखांसि पर मसालो केर ॾिसे हुन आलिम खां हुन आलिम खां हुन आलिम खां पुछी पुछी हमरा थकी पिया इमाम आज़म वटि आया साईं इहो असांखे ॿुधायो पाण फरमायो को मसालो ॾुखियो त कोन्हे सुभान अल्लाह अरे साईं सॼे मुल्क जा मौलवी चुप थी विया पाण फरमाई त अधु ॾींहुं अधु ॿाहिरि छॾे त तलाक न पवंदी छो त न सॼो ॾिठे न को सॼो ॿाहिरि छॾे ॾाढा चओ सुभान अल्लाह सस्तो सौदो ऐं क़ीमत खां सवा ढवनि जा ढव ढेरनि जा ढेर अजर जा ऐं सवाब जा इन ते बि तव्हां सुस्त था रहो त पोइ छा कयूं सुभान अल्लाह उस्ताद करीम ते अल्लाह रहमतूं वसाए उहे असांजा उस्ताद अहिड़ा क़ाबिल एॾा क़ाबिल जो असांजे इलाइक़े में हज़रत क़िबला साईं अमीनानी शरीफ़ वारनि जा खोड़ शागिर्द मौलवी हूंदा हुआ पर जॾहिं साईं असांजो अचे लहंदो हो न त चुप थी वेंदा हुआ ॼण शींहं अचे लथो आहे विच सुभान अल्लाह अखियुनि ॾारनि वारा भला आलिम नेक सालिह आलिम क़िबला अमीनानी शरीफ़ वारनि जो फैज़ असांजे पासे घणो हलियो दरिया खां परियां घणो हलियो एॾा बि हलियो पर इन पासे घणो हलियो उहे मौलवी लहराईंदा हुआ साईं खां साईं पहुतो न पोइ इशारा हूंदा सुभान अल्लाह इन खां पुछी ऐं पाण अल्हम्दुलिल्लाह बेबाक हूंदा ड्रिजंदा कर खां बि न असांजे क़ौम जो सरदार हो गुलजाम खान डाहिरी हिकिड़े फ़ैसिले में आयो फ़ैसिलो ग़लति पियो करे उस्ताद साईं वेठा हा फरमाया तो फ़ैसिलो ग़लति हो करे पियो आहीं न त भाकुर विझी दसे वर खणा हणा साईं फरमाया तो जहिड़ा खोर मुंहिंजे दर ते बाक़ी खा मूंखे परवाह कान्हे का ग़लति फ़ैसिलो थो करे ग़लति हो करी वॾेरो फ़िलहाल त बाहि थी वियो पर पोइ जन उस्ताद साईं पंहिंजे मदरसे जे कमरे में विया तॾहिं अॻियां अची ऐं पेरें पई चई साईं कंहिं माउ जे पुट खे साह न हो जो मूंखे ईअं चई पर तूं रुॻी आलिम कोन्हे तूं अल्लाह जो वली जॾहिं बि इलाइक़े में पंहिंजे राज में दावतुनि ते ईंदो हो त अव्वल मदरसे में अची उस्ताद सुहिणे जे पेरनि ते ॿई हथ रखे वरी हथनि खे चुमियूं ॾेई दुआ घुराए पोइ ॿियो असांजे पीर साहिब साईं नाले वॾो सॾिबो हो अहिड़ो कुदरत हुन में बि को असर हो जो जेकॾहिं चवे त ही चाहे ड्रहे निहारे त ड्रहे त टुकड़ा थिए एॾो हुन में कुदरती असर माण्हू अहिड़ो डिॼंदा हुआ हुन खां अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां उस्ताद करीम खे जो ॾिठई त पंहिंजे घोड़े तां लही काफ़ी विखूं पंधु करे साईं खे पेरे पियो पए साईं चई साईं सैयदन न मूंखे तूं पेरे न प चई मां छा कयां मां जॾहिं खां घोड़े ते होसी तो ते नज़र पई आहे त ॾिसां पियो त अल्लाह जा मलाइक तुंहिंजे क़दमनि ते किरनि पिया मां कीअं न किरां अहिड़ा आलिम रब्बानी आलिम फैज़ वारा आलिम लिल्लाहियत वारा आलिम खुलूस वारा आलिम
दुनिया जा तमा न लालची न कंहिंजी ख़र्च कढण वारा न ऐं मूं पंहिंजे कननि सां पढ़ण जे दौरान ॿुधो त पाण पंहिंजे कमरे में जिन्ननि खे सबक पिया ॾियनि मां वरी दरीअ खां वञी बीठुसि त पाण फरमाइनि पिया करे जिन्न खे त जर्मनी में उबैदुल्ला जिन्न जेको पढ़े थो उहो मुंहिंजो शागिर्द अथव मसइलो न अचे त उन खां पुछो मूं पंहिंजे कननि सां ख़ुदा जो कसम त ॿुधो अहिड़ी हस्ती आहे पर असां वटि क़दुरु कोन्हे असां वटि क़दुरु आहे हुनजो जंहिंजी मज़ार ते झंडो हुजे हेठि कूंडो ऐं डंडो हुजे भंग भरियल हुजे चर्च जाम हुजे ऐं पंहिंजो ॿियो छा हूंदो आहे शराब थरो वञी ॿुॾी मरो जाम हुजे वॾो दरवेश अरे कीअं भला ॻाल्हि थो पुछे तोखे कहिड़ी ख़बर तूं ॿुधा जे ठाठ भंग जो भरियल कूंडो चप ते जो रखी त ॿी सुर्क ई न कई तरो वञी वठणु वॾो दरवेश वॾो दरवेश ये सब मुल्ला मुल्ला ज़िक्र था कनि तस्बीह बाबा न त ए मुल्ला थी बाबा ए मुल्ला थई असल शइ हुअ थई जिते हलाल हराम जी तमीज़ ई कान्हे मुझा प्यारा पीरी उलमा महबूब आका पंहिंजा वारस बनाया आहिनि उलमा खे मदीने वारे दुआऊं कयूं आहिनि उलमा खे हबीबन करीमन नवाज़ो आहे क़ुरान करीम में बि अल्लाह फरमायो आहे यरफ़इल्लाहु लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजा जन खे अल्लाह ताला ईमान नसीब कयो आहे ऐं इल्म नसीब कयो आहे उन्हनि जा दर्जा बुलंद आहिनि मां पंहिंजे उस्ताद मरहूम जे तकरीर करण में इल्म जा फज़ाइल बयान इन जे करे थो कयां त अव्हां बि पंहिंजे बचनि खे इल्म दीन जी तालीम ॾियो बल्कि पाण पोढ़ा जवान नंढा वॾा ख़ुदा खे नवाज़े त कंहिं आलिम सबूरे खां टाइम वठो कलाक अधु नेड़ रोज़ वञो थोरो थोरो करे इल्म पढ़ो जे अध में मरी वियो त कब्र में रब मलाक विहारे तव्हांजे इल्म खे पूरो कराए ऐं जॾहिं उथंदव त आलिमनि जे साथ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाक़ी वरी शैतान जा टोला बि आहिनि जेके आलिमनि ते चथरूं कंदा आहिनि आलिमनि ते ठठोरूं कंदा आहिनि आलिमनि ते टोकूं कंदा आहिनि ॾाढी मुबारक त ॼण हुनजो पीउ मारियो आहे पटके ते नज़र पियसि त ॼण वेरीअ ते नज़र पियसि ओ चाहिल ओ ॼट ओ गॾ ख़ुदा मुस्तफ़ा जे दीन ते चथरूं न कर चर्चा न कर मज़ाकूं न कर न त क़यामत ॾिहाड़े पिरभू मल सां गॾु जहन्नम जो ॿारण थींदे मदीने जे घोट जो दीदार नसीब ई सुभान अल्लाह पुॼई त अमल कर न पुॼई त कुसूर मञ ग़लती मञ साईं मुंहिंजी ग़लती जा दुआ कयो मां अल्लाह जो निमाज़ी बानो थियां दुआ कयो मां सुन्नत रसूल ते अमल कयां दुआ कयो मां अल्लाह जो ज़िक्र कयां दुआ कयो मां महबूब जे इश्क़ ऐं मुहबत में रहां जियां बिन में त मरां मखदूम अब्दुल रहीम गिरोहड़ी ऐं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े दौर जा हुआ ऐं हिक ॿिए जा दोस्त सुभान अल्लाह बुझारतूं मोकिलींदा हिक ॿिए मखदूम गिरोहड़ी बुझारत मोकिली जो मिलना मोचारो सो आहे गुजारो बेटा इसाद जी का सभिनी खां भली शइ कहिड़ी आहे जो मिलना मोचारो सो आहे गुजारो बेटा साहब खे गुजारत मिली फरमाए तो हिकिड़ी सिहत शरीर जी ॿियो पिरीअ जो पारो आलिमनि जूं वलीअनि जूं दोस्तियूं हाणे न को असां मुल्हनि में रहियो
न को वरी पीर सजाण वारनि में रहियो हू बि जेब कतरा असी मुल्ला वरी गेब कतरा असी जो त पीर खे फुरियूं ॿ टे पॾाव ॾेई ढुंढाए खणी मथे ओ छित खां करे हणूंसि पोइ जे पेट मां गद वहे त पाण मुरीद को साफ़ कंदुसि अहिड़ो फुलाईंदासीं असीं मोली पेसनि ते ऐं ॾोकरनि ते पर जेके अल्लाह जा कामिल आलिम आहिनि रब्बानी आलिम आहिनि उहे सूर्य खे ॾिसी बि मुड़ंदा कोन हक़ चई बि सूर्या सिंगार असल आशिकन जो मुड़न मोटन मेहणो थिया निज़ारे निर्वार कुसन जो करार असल आशिकन असांजे उस्ताद साईं मज़ार दादू में आहे अवां खे मां अर्ज़ु कंदुसि खुदा अवां खे मुश्किल खां बचाईंदो मुसीबतुनि खां बचाईंदो तकलीफ़ुनि खां बचाईंदो परेशानियुनि खां बचाईंदो जॾहिं बि कंहिं हाजत खे हासिल करणु चाहियो त सदन पेरनि वारे पासे खां वेहो मथनि खां न ओभर ओलह खां न पेरनि वारे पासे खां वेही क़ुरान पाक जा ख़तम अथव कुल अल्लाह अथव दुरूद अथव ज़िक्र अथव और सवाब साईं जी रूह खे तोहफ़ो तौर ॾेई ऐं अर्ज़ु कयो साईं असांजो ही मुश्किला दुआ कयो इंशा अल्लाह दुआ थींदी ऐं अल्लाह कंदो तव्हांजा कम थींदा इते न को झंडो न को डंडो न को भूंडो न को कूंडो सिधी सही ॻाल्हि आहे छो त रब्बानी आलिम आहे अल्लाह जो वली आहे अल्लाह जो ज़ाकिर आहे अल्लाह जो शाकिर आहे ये उस्तादुल इंस वल जिन्न माण्हुनि जो त उस्ताद आहे पर जिन्ननि जो बि उस्ताद आहे मूं पंहिंजे कने जिन्ननि खे सबक ॾींदे संदसि आवाज़ ॿुधा त छा पिया पाण जिन्ननि खे पढ़ाइनि छा पिया जिन्ननि खे सम्झाइनि कीअं पिया ॿुधाइनि त जर्मनी वारो जिन्न उबैदुल्ला नालो अथसि उहो बि मूं फ़क़ीर जो शागिर्द आहे जर्मनी वारो मसइलो न अचे त उन खां पुछिजो ऐं वेठो अकेलो पंहिंजे कमरे अहिड़ियूं महबूब हस्तियूं अहिड़ियूं प्यारियूं हस्तियूं अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं हज़रत क़िबला साईं अमीना शरीफ वारनि जो फैज़ हो उन्हनि जी महिरबानी ही जो मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी जी नवाब शाह में मज़ारा ओहो हो उन्हनि जो उस्ताद मौलाना मोहम्मद हसन जोही वारो हो ए रुगी मौलवी नहा रुगी ईअं असां वांगुरु टीफूं वारा नहा सादरा कपिड़ा हा मेरा कपिड़ा हा सादा पटका हा पर जन इल्म जे मैदान में विहंदा हा त दया वारियूं छोरियूं हणी वेंदी मुझा पिणी पंहिंजी बच्चन खे आलिम बना पंहिंजे औलाद खे इल्म जी तलकीन कर इल्म जी तरगीब ॾे दीन जे इल्म ॾे तवज्जो ॾे अंग्रेजी पढ़णु हराम कान्हे भली पढ़ो लख भेरा पढ़ो अवां जा बच्चा इंजीनियर थियनि डॉक्टर थियनि सुठी तालीम वठनि सुठी डिग्री वठनि ही बि असांजी ज़रूरत आहे असांखे इहा ॻाल्हि बि हुजणु खपे असीं सफ़ाजत न हुजूं पर सभ खां अहम शइ अव्वल कुरान जी तालीम इस्लामी तालीम दीनी मसाइलनि जी ॼाण ऐं दीन सां दोस्ती ऐं मुहबत हिकिड़े सिंधी किताब में मूं ॾिठो त हिकिड़ो माण्हू रस्ते जे कुंड में वेठो रोई ॿिए पुछियसि रोई चईं पंहिंजे ग़लतियुनि ते थो रोआं चईं कहिड़ी ग़लती कई अथई चईं अल्लाह ताला मूंखे पुटु ॾिनो मूं हुनखे क़ुरान कोन पढ़ायो दीनी तालीम बुनियादी न ॾिनी इस्लामी ॼाण न ॾिनी अंग्रेजी पढ़ाई मांसि ओचितो बीमार थी पियो आहे ऐं मरण महिल मूंखे सॾे चए थो बाबा मूंखे तो क़ुरान न पढ़ायो दीन जी ॼाण न ॾिनी हाणे मां वञा पियो क़बर में ख़ुदा जा मलाइक जो मूंखां पुछंदा त मां अल्लाह जे मलाइकनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि महिरबानी करे तेसीं ताईं मुंहिंजे क़बर में हली रह जेसीं जवाबु ॾी मूंखे त जवाबु तो सेखारे ई कोन्हे को रहां थो त मूंखे कहिड़ी
कई ख़बर मुझो पुत्र जवानी में मुख जुदा थी वेंदो नंढे हूंदे जुदा थी वेंदो मान पंहिंजे ग़लतीअ ते परेशान आया तॾहिं रोई रहियो आहियां अल्लाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾे कोशिश कयूं असांजे हथ में कोन्हे असांजे हथ में कोन्हे पर बाने जो कम आहे कोशिश करणु बाने जो कम आहे हिम्मत करणु बाने जो कम आहे दिलि लॻाइणु हिकिड़ी औरत वीचारड़ी जो मुड़ुसु मरी वियो ऐं चईसि त हाणे जेको मूंखे पुट ॼाओ आहे इनखे अल्लाह जो क़ुरान पढ़ाजां नेक नियत माई हुई मर्द औरत कोन्हे खुदा जंहिंखे घुरे अॻे मूं बयान कयो आहे त लार जूं औरतूं मदीने वयूं हरम में वेठियूं आहिनि वेठे वेठे बाह डिघी करे वरी पोइ कंहिं बाह जो वकर लहे या सूर लहे वरी ॿीअ कंहिं पुछण अची बाह में सूर अथव छा वाक थियूं कयो छा न अॼु सूर कोन्हे पर हिन टाइम ते असांजा बचड़ा सिंध में निंड कंदा आहिनि मदीने मां वेठे बाह डिघी करे हुनजी पींघे खे लोॾा ॾेई रहिया मर्द औरत ते बि नाहे अल्लाह जंहिं अमर खे हिदायत ॾे जंहिं न्याणी खे हिदायत ॾे जंहिं पुट खे हिदायत ॾे जंहिं जान खे हिदायत ॾे जंहिं पोड़े खे हिदायत ॾे पर कोशिश कयूं वस कयूं अल्लाह खे बालाई दुआऊं घुरो ओ ॾिसे त पियो न त ही मुंहिंजो माण्हू मूंखां हीअ ॻाल्हि घुरे थो भला जे असांजा बचड़ा आलिम थिया त अल्हम्दुलिल्लाह न थिया त अल्लाह असांखे दुआ घुरण जो अजुर ॾींदो सवाब ॾींदो बदिलो असांजा उस्ताद वॾा आलिम हा वॾा कामिल हा ही सिलसिलो ई कामिलनि जो आहे आलिमनि जो आहे आशिक़नि जो आहे साईं अमीनानी शरीफ वारनि जा उस्ताद हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह अलैह नवाब शाह जी जामे मस्जिद में पेश इमाम बि थी रहिया ऐं हिकु न ॿ न नवाब शाह जा केतिरा पोढ़ा अॼु बि शाहिद आहिनि असां जॾहिं साईं जे भर में बीहंदासीं त साईं जे दिलि जे ज़िक्र जो ठका ॿुधण में ईंदो हो त दिलि करे पई अल्लाह 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 ज़ुबान सां क़ुरान पिया पढ़ंदा हुआ ऐं दिलि पंहिंजे रब जे ज़िक्र में तूं अदा मुस्लमान आहीं तूं गीत जे न आहीं तोखे तॾहिं था चओ तूं आहीं छा आही त कलमे पढ़ण वारो आही त मिठे मोहम्मद जो उम्मती आही त नबी सुहने जो आशिक़ आही त सहाबन खे इमामन खे वलियन खे मञण वारो पोइ बि सुस्त थो थी त सुस्त न थी चुस्त थी अल्लाह जो ज़िक्र नबी साईं ते दुरूद अल्लाह जे क़ुरान जी तिलावत ऐं अल्लाह जे हबीब जे ज़ात बरकात सां इश्क जी निस्बत पैदा कर छो त मरण खां पोइ बिहा कर सही मुस्लिम जे शरह में रिब्ई नालो रिब्ई रेखे ज़ेर मुहद्दिस जो उन जो भाउ जंहिंजो नालो रबी ॿिन्ही भाइरनि कसम खयो हो त जेसी मरण खां पोइ जन्नत न ॾिसंदासीं खिलंदासीं न जागो पिया आहिनि सुभान अल्लाह रिबी जॾहिं गुज़ारे खिले बेश्त ॾिसी खिले हूरनि जो कतारूं ॾिसी खिले वरी जॾहिं उन जो भाउ गुज़ारे पियो त हुस्न ॾियण वारो थो चवे त जेसी ताईं असां हुस्न पे ॾिनो तेसी ताईं खिलंदो रहे
जेसी ताईं असां हुस्न पे ॾिनो तेसी खिलंदो पे रहियो। अल्लामा नववी शमयो तिरमिज़ी जो शारिह आहे, मुस्लिम जो शारिह आहे। अल्लामा नववी थो लिखे त ही अल्लाह जी प्यारनि जे ज़िंदा हुजण जो दलील आहे। जो गसाल विहजाइण वारो विहजाइण में लॻो पियो आहे ऐं हू जन्नत जा मंज़र बलक जन्नत जे मालिक जा दीदार करे खिली रहा। पंहिंजे पाण में रब नसीब करे ये खूबियूं पैदा कयूं। अल्लाह जी वलीअनि जे मज़ारनि ते सजदो न कबो, तवाफ़ न कबो, चरा न टगबा, चतूं न बढबा, पांचारियूं न हणबियूं, ग़लत कम न कबा, सजदो तवाफ़ कतन न। उन जे पेरनि मुबारकनि खां वेही जे कंहिं खां ज़िक्र वरतल अथई त पोइ तवज्जो करे, दिलि खे मुतवज्जो करे ज़िक्र जी तवार हणंदे ख़बर तॾहिं पवंदी जो मज़ार ॼण आहे कान, बुज़ुर्ग खुली खिली साम्हूं। तूं चंदे साईं बेटा पीर वेठा आहे, मुंहिंजो पीर वेठा पर पाण कुटंदो पोइ मां इहो न। सोहबत सुपैरन जी हीअ पण वॾी हाज। नबी सोना आरामी अली मुर्तज़ा जी झोली विची निमाज़ साईं जी रहिजी वई। ॿ फर्ज़ अॻियां अची वियसि, विची में फर्ज़ आहे, महबूब जो अदब बि फर्ज़ आहे। निंड फिटाए पियो त इहो फर्ज़ पियो वञे, विची न पियो पढ़े त हू फर्ज़ पियो वञे। छा करे बेटा फरमाए तो सोहबत सुपैरन जी हीअ पण वॾी हाज। कज़ा कज निमाज़ वक़्तु वराइण वेझिड़ो। अली मुर्तज़ा जो ज़मीर पियो चवे महबूब जो अदब फर्ज़ आहे, निमाज़ कज़ा थी सघंदी, अदब कज़ा न थींदो। अञा इन कैफ़ियत में हो अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया, मदीने वारा निहारनि था। अली जंग जे मैदान में खिलंदे ॾिठो मां, अॼु मूंखे हंज में सुमारे रोई पियो। क़िबला निमाज़ जो मसइलो आहे, पोइ कज़ा कर साईं, तुंहिंजे हूंदे कज़ा कोन कंदुसि। हथ खण इशारो कर, लथल सिज खे मोटा त मां निमाज़ अदा करे पढ़ा, कज़ा करे न पढ़ा। जैसे निमाज़ में कुछ कोने, निमाज़ में कुछ कोने, जरा भील जो निमाज़ में छो कुछ कोने। कुछ न हो तो वो करबला जो शहीद सजदो छो पियो शहादत महल दे। खातूने जन्नत सोमानी जे वुज़ू सां फज्र जी निमाज़ ते 2 रकातनि में ख़त्म क़ुरान जो छो पई कढे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भंगोरा शराबी जर्सी उन्हनि पुठियां लॻी पंहिंजी ग़ैरत न विञाईंदासीं, पंहिंजो ईमान न विञाईंदासीं, पंहिंजी इज़त न विञाईंदासीं, अल्लाह खे नाराज़ न कंदासीं, मदीने जे घोट खे नाराज़ न कंदासीं। दुनिया रुसण ॾे त रुसे, मदीने वारो दिलबर न रुसे, ख़ुदा न रुसे, महबूब मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजा सिंधी भाउ, बहराड़ी में रहने वारा भाव, यतन जे वर चढ़ने वारा भाव, खुदा जे कहर खां डिज मस्जिदूं आबाद कर। अल्लाह जो कुरान जो घर में दौड़ कर, नबी सोने ते दुरूद पढ़, अमर के भेड़ के न्याणी के सभिनी के जो साले थी रहन, मुत्तकी थी रहन, परहेजगार थी रहन। शादी थे थी त मंगनहार के या फनकार के अंदर घुराए ओने के थुड़ा थियूं हणनि, जाठा थियूं हणनि। अरे बुढ़ी नथो मारी, तूं मुड़स आहीं, तूं मर्द थो सराई,
नक तो जो वही जाता हने वही थुड़ा हने वही माज़ल्ला बदकिरदार औरत वांगुरु नचे टपे ऐं तूं ख़ुशि आहीं त मुंहिंजे पुट जी शादी आहे अहिड़ा पादर खाईंदे क़यामत जे ॾिहाड़े जो न पुट वेझो ईंदी न नुंहुं वेझी ईंदी न ससु वेझो ईंदी न सहुरो वेझो मुकम्मल तरह शरीयत ते हल अल्हम्दुलिल्लाह अवा मुझे पाड़े में पुछा कयो मुखे छॾे ॾियो मुझे पाड़े वारनि खां पुछो मुझे पाड़े में मुखालिफ़ आहिनि मुंहिंजा उन्हनि खां पुछो अल्हम्दुलिल्लाह न मुझे भेण वटि न भाइटे वटि न भाॼाई वटि न मुझे घर में अॼु ताईं टीवी आहे न रेडियो आहे न फनकारी आहे न राग आहे न लाॾो आहे न नाच आहे कुछ भी कोने शादी थींदी इए उन तरीके ते थींदी जे अली जुल मुर्तजा घोट ऐं फातिमा ज़हरा ख़ार जी मां मरी वियो मूंखे फांसी अची वई सिर थो वञे शरण माई बिगड़ई तो बटे घणी सेंडर झल पर अल्लाह महबूब के राज़ी बना शरीयत दे हल शरीयत ते अमल कर ऐं शरीयत उलमाई बयान कर सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां जे दादुओ में सुन्नी उलमा आहिनि रब उन्हनि खे वधाए अल्लाह उन्हनि खे खुश रखे पो के ताहिरी हल के कासमी हल के कादरी हल के कहिड़े सिलसिले सां हल जंहिं बि वलीअ जा मुरीद उन्हनि जो लतूं हन मूं गुनाहगार जो अखियूं हन मां उन्हनि सभिनी जी इज़त दिल में बि रखंदो आहियां अल्लाह ॾिसे पियो उन्हनि सां प्यार बि कंदो आहियां उन्हनि लाइ गुनाहगार हथनि सां दुआऊं बि घुरंदो आहियां अमाला बि दुआगू आहियां त महिरबानी कयो ख़ुदा खे ॾिसो नबी सोने खे ॾिसो शरीयत खां परे न थियो न थियो न थियो न थियो न थियो भिट जे दरनि ते वेहण वारे के छा चवंदा हो दादा मौलवी फरके वारियत पैदा था कनि भिटाई अमन पसंद आहे उन अमन पसंद छा चयो दूर तनी खां लॾे छो चई दूर तनी खां लॾे जंहिंजी नाहे मुहर मली रॾे साझा त ॻाल्हि अली फरके वारे मौलवी था कनि अरे मौलवी न हुजनि त टूंड थी मरी दूर तनी खां लॾे जंहिंजी नाहे मुहर मली रॾे पखा तन पापनि खां परे परां अॾ छागतनी जी छॾ जेके थनारों धार चरनि महबूब जी सुन्नत हलो शरीयत अमल कयो अल्हम्दुलिल्लाह मुझे पुटने मां के तकरीर बुधाई पे मुझो बच्चो आ मुझे दिल जो मरकज आ मुझो दुआऊं उनके हुयूं आहिनि मरण ताईं जारी रहंदियूं भलो मुदरसा भलो मुकर्ररा उन जे हुजे मुझे अचण जी ज़रूरत कान हुई पर उस्ताद डायरेक्ट मुझो हो न उन जे करे मां बि आश मां बि पंहिंजे उस्ताद करीम जी गुलामी ॾियां गुलामनि में नालो गणाया अल्लाह मुझी गुलामी कबूल करे अवां जी हाज़िरी सलामी कबूल करे खुदा साजी प्यारे मौलाना साईं अब्दुल वहीद खे उन जी घराणे खे बच्चन खे खुश रखे जेको इन मौके ते न पर हर मौके ते मूंखे त एतिरो प्यार ॾींदो आहे जो मां शर्मिंदो थींदो आहियां त मां त लहा कख बि कोन को पर मौली साहब हेॾो मेहरबान आहे मौलाना वली मोहम्मद साहब मौलाना तातरनो साहब मौलाना गुलाम मुस्तफा साहब जेके आलिम हाफ़िज़ आया हो अवां जो असां ते थोरो आहे जो असांजे उस्ताद जे बाड़े में आया हो सालियाने उर्स में आया हो असीं तो थोरो लाहे न सघंदासीं ॻाईंदासीं ज़रूर छो त के बदबख्त ऐं तड़ियल जेके सभु इल्म उस्ताद वटि पढ़िया हुआ उहे बदबख्त बि
न आया जे आया त कुत्ते वारो लियाको पाए हलिया विया वेठा न त उस्ताद जो उर्सा ब कलाक वेहो पर अवां जो लख मेहरबानियूं अवां जा लख थोरा अवां जा करोड़े कुर्ब खुदा तव्हां खे ॿिन्ही जहानन में आबाद शाद रखंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह